नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी आहे। वक्तां खे मीरपुर माथेलो मां ख़बर ॾींदा हलूं त SSP घोटकी कचो बंडी थाणे ऐं कचे जे इलाइक़नि में मौजूद पिकटनि जो दौरो कयो। SSP घोटकी सां गॾु DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ ऐं काफ़ी SHOs ऐं वॾी नफ़री पिणु मौजूद हुई। SSP घोटकी पिकटनि ते मौजूद पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात कई ऐं हुकुम जारी कया। SSP घोटकी पिकटनि ते मौजूद पुलिस जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां गॾिजी मानी खाधी ऐं कचे जे इलाइक़नि जे बारे में ॻाल्हि ॿोल कई ऐं मालूमात पिणु वरिती। SSP पुलिस खे हिदायत कई त कचे तरफ़ ईंदड़ ऐं वेंदड़ रस्तनि ते चेकिंग कई वञे। कचे जे दरियाई इलाइक़े जे ॾुआरियुनि जी आमद रफ़्त ते मुकमिल तौर पाबंदी कई वञे। SSP पुलिस खे हिदायतूं ॾिनियूं त पुलिस अवाम सां तमामु सुठे अदब ऐं अख़लाक सां पेश अचणु घुर्जे। SSP पुलिस जे ऑफिसरनि खे हिदायतूं ॾिनियूं त अमन अमान जी सूरतहाल खे जल्द बहितर ऐं यकीनी बनायो वञे ऐं फर्ज़नि में कोताही नाक़ाबिले बर्दाश्त हूंदी। फर्ज़नि में कोताही कंदड़नि खे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु असांजो फर्ज़ आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।